नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त घोटकी में खबर ईंदालो। घोटकी में कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती लाइ घोटकी में असिस्टेंट कमिश्नर एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी घोटकी माजिद अली माको जी अगवानी में SDM ऑफिस का प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में PPMN सरदार मोहम्मद बख्श खान महर, अॻूणे वज़ीर आला सिंध सरदार अली मोहम्मद खान महर जे पुट अहमद अली खान महर, असिस्टेंट कमिश्नर एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी घोटकी माजिद अली माको, CMO नादिर शामरूटी, DSP घोटकी हाफिज अब्दुल कादिर चाचड़, PP अगवान सिकंदर लाखो, अब्दुल मजीद लाखो, MS घोटकी, अरबाब मलिक, बाबर करीम ऐं ॿियनि सियासी समाजी अगवान पिण शिरकत कई। रैली में शरीक अगवान कश्मीरी अवाम सां ॿधी जो इज़हार कयो ऐं कश्मीर बनेगा पाकिस्तान जो उबजाणींदड़ नारा पिण हया। रैली के खिताब कंदे PPMN सरदार मोहम्मद बख्श खान महर, अहमद अली खान महर, असिस्टेंट कमिश्नर ऐं एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी घोटकी माजिद अली माको ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असांजे कश्मीरी भाइरनि मथां गुज़िरियल 74 सालनि खां ज़ुल्म थींदो पियो अचे, जेको हाणे बर्दाश्त खां ॿाहिरि थी वियो आहे। गुज़िरियल केतिरनि सालनि खां कश्मीरियुनि खे भारतीय फौजनि घरनि अंदर कैद करे छॾियो आहे, जंहिंजी आलमी इदारा बि ख़ामोश बणियल आहिनि। जॾहिं त अक़वाम मुत्तहिदा मोदी सरकार पारां कश्मीरियुनि मथां थींदड़ ज़ुल्मनि जो नोटिस वठी कश्मीरियुनि मां भारतीय फौज खे निकाले ॾियारे कश्मीरियुनि खे पंहिंजी ज़िंदगी मर्ज़ी मूजिबि गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे। हिननि वधीक चयो त कश्मीरी अवाम पाकिस्तान जो दिलि आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत पाण खां जुदा न थियण ॾींदासीं। पाकिस्तान जे 22 करोड़ अवाम जा दिलि कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां गॾु धड़कनि था। उन मौके ते हिननि अक़वाम मुत्तहिदा इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि ऐं तमामु इस्लामी मुल्कनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द कश्मीरी अवाम ते भारतीय सरकार पारां थींदड़ ज़ुल्मनि जो नोटिस वठी कश्मीरी अवाम ते थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वरितो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।